आहे वफ़ाक़ी सरकार न मामले जो नोटिस वठे। सूबे में आपाशी तोड़े पीअण जे लाइ पाणी जी शदीद खोट आहे। मुल्क खे अॻु ई मुआशी चैलेंजिस दरपेश आहिनि। पाणी खोट सां वधीक मुश्किलातूं पैदा थींदियूं। शर्जील मेमण तरफ़ां अहिड़ो बयान जारी कयो वियो आहे। तफ़सील मालूम कयो था दोदो चांडियो खां। दोदो वधीक आगाह कजो। जी सिंध समाज सूबाई वज़ीर शर्जील मेमण सिंध में जेका पाणी खोट आहे उन सिलसिले में वफ़ाक़ खे अपील कई आहे त सिंध के में जेको पाणी खोट आहे उनखे सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी ॾिनो वञे। वफ़ाक़ी सरकार के सिंध हुकूमत जे सिंध समाज सूबाई वज़ीर शर्जील मेमण अपील कई आहे सिंध में पाणी जी जेको आहे उहो पंहिंजे हिसे जो पाणी न वञे। शर्जील मेमण चवनि था वफ़ाक़ी सरकार नोटिस वठे। सिंध में पीअण जे पाणी जी खोट जेका आहे उहो पैदा थी आहे। इन जो आपाशी सां गॾोगॾु पीअण लाइ पाणी बि न पियो मिले, जंहिंजे करे ज़रई मईशत तबाह आहे। आबादगार ऐं जेके हारी आहिनि उहे एहतजाज ते आहिनि, छो त मुल्क जी जेका मईशत आहे उनखे हलाइण जेको आहे उहो ज़राअत ज़रिए हले थो ऐं ज़राअत खे शदीद चैलेंजिस आहिनि। जो ज़राअती पहलू जेके ज़रई पैदावार आहे उन मुतासिर थी रही आहे। हारी ऐं आबादगार परेशान आहिनि। इन करे वफ़ाक़ी सरकार पाणी जे 91 वारे जेको ठाह आहे उन ते अमल कंदे सिंध खे पंहिंजे पाणी जो हिसो ॾे। शर्जील मेमण वफ़ाक़ी सरकार खे अपील कई आहे त 91 ठाह ते अमल कयो वञे ऐं हुनजो चयो त जेका पाणी जो जितो पाणी सिस्टम में मौजूदु आहे उनजी मुंसिफ़ाणी विच कई वञे ऐं सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी जेको आहे उहो ॾिनो वञे। जी दोदो, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।